सही शहर पेश कया तो अवां जी नज़र में सिंध लाइ दुआऊं हमेशा हर घड़ी हर पहर में कुछ माण्हू आहिनि सिंध खां कराची अलॻि करण जे चकर में इंशा अल्लाह हू पाणी ॻोल्हिया न लभदा हिन तर में छो त कराची सिंध जी दिलि आहे इहा दुश्मन तुंहिंजी भुल आहे इहो दम ई न आहे कंहिं नर में मतां सम्झे त सिजावल बदीन आहिनि बर में ठटो बि अथी हर सिंधी जे जिगर में तालीमी इदारा थी जाम शोरो हैदराबाद जे भर में टंडो मोहम्मद खान टंडो अल्लाह यार हमेशा आहिनि हर सिंधी जे भाकुर में माण्हू मिठा थी मटियारी जा सबा जड़ा सिंधी रानी दा सांगड़ जे शहर में मीरपुर खास में थी मोहबती माण्हू दोदा दिलेर रानी दा उमरकोट वहीं थर में नवाब शाह जा थी नवाब सिंधी नौशरो फिरोज वारनि जा बि किला अथई जर में मीर ऐं खान रानी दा खैर सां खैरपुर में घटि न थी घोटकी यारा सूर्य जवान अथई सखर में ॾिसी दादू जे सिंधियुनि जी दिलेरी कुआतूं भॼी वेंदे ॿिर में लख लहनि था लाड़काणे जा सिंधी सूर्य शादात कोट कुर्बता जवान अथई कंबर में मोतबर माण्हू ऐं शींहं रानी दा शिकारपुर में अथी नारो सिंध जो कंदकोट कश्मोर झंग झर में जेका बांध असांजी जान आ टोपी अजरक सिंधियुनि जो शान आ तूं ख़ुशि न थी दुश्मन मोचड़ा आहिनि तुंहिंजे मुक़दर में छो त असांजी 5000 साल सकाफ़त पुराणी तूं कल आए उघाड़ा तड़ोल ट्रेन जे सफ़र में सिंध जो तो खाए सिंध खे तो लॼाए वरी सिंध खे तो ॻाल्हाए को शहूरी न आहे तो बकर में सिंध में रहे त सिंधी थी रहो न त सिंधी हथ विझदई पादर में सिंध ते कई धारन का अरगून तरखान अंग्रेज से भी शिकस्त खाई आ सब जी नजर में जेको खेड़े सोई खाए शाह इनायत जो नारो आ घर घर में हयाती त वरी वीडियो वायरल कंदासूं सिंध जे ज़िक्र में ॻाल्हियूं त घणियूं आहिनि कहिड़ियूं करे कहिड़ियूं कयूं लतीफ़ खखराणी असांजे ई अंदर में अस्सलाम वालेकुम जीएस सिंध।